अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। अॼु जी अपडेट में ख़ुशि आमदीद। अॼु ड्रामा रिव्यू कंदासीं दुलाब जी अचण वारी एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॿुधाईंदुसि। इन कहाणी में छा थींदो, इन किस्त में छा थींदो, अॻिते जेका किस्त रहियल आहिनि उन्हनि में छा थींदो। अॼु वॾी ख़बर आहे दोस्तों, तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, छो त ही हिकिड़े मिंट जो वीडियो आहे, को वॾो वीडियो न आहे। अगरि इहे तव्हां वीडियो मिस कयो तव्हां खां ही अपडेट मिस थी वेंदी। ऐं हलूं था जी अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु आहे सभिनी दोस्तनि खे, शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। जे नवां दोस्त आया आहियो तव्हां सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾियो। जे पुराणा आहियो त पोइ हिन वीडियो खे लाइक ऐं दोस्तनि ताईं ज़रूरु शेयर कंदा, व्हाट्सअप ग्रुपनि में भी शेयर कंदा। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां, अचण वारा एपिसोडनि में हिकिड़ो कमु थियण वारो आहे, जंहिंमें हाणे रहसन ऐं ककर वारनि खे इहा ॻाल्हि बि साम्हूं उन्हनि जे ईंदी, उहो त शाहनवाज़ ख़ान सॼे भाउ खे मरायो हुयो, मिठल खे। आहिस्ता आहिस्ता बक़ाया राज़ बि खुलंदा वेंदा, छो त शाहनवाज़ ख़ान लिखियलु आहे, लिखी विढ़ंदो आयो आहे ऐं रहसन ककर वारनि खे त ख़बर हुई हिन में मकर फ़रेब आहे, लेकिन उन्हनि खे हाणे आहिस्ता आहिस्ता इहा बि ख़बर पवंदी जेका बि असांजे मथां हमला थिया सॼा कम इन शाहनवाज़ ख़ान जा हुया। पोइ त रहसन ककर वारा ऐं शाहनवाज़ ख़ान हिक ॿिए खां परे वञी पवंदा। फ़िलहाल वक़्ती तौरु शाहनवाज़ ख़ान इन मसइले खे ठारियूं वेठो आहे, रहसन ऐं ककर वारनि खे भॼण कान ॾींदो ऐं मोहबत में कमु वठण जी कोशिशि कंदो रहंदो। आहिस्ता आहिस्ता इहे राज़ खुलंदा। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।